लगी पिया वन में वञो ना गुलशन सजाद जे साम्हूं आहे जेका डिप्लाई कॉलोनी वटि पंपिंग स्टेशन ॿई डैमेज लॻी पियूं आहिनि, तबाह लॻी पियूं आहिनि। उनजी स्कीम ई सॼी डैमेज थी चुकी आहे। वरी उन स्कीम खे नाकाम करण लाइ ॿी स्कीम आंदी पई आहे जेका इरिगेशन डिपार्टमेंट कराची जी टीम पई करे। छा हैदराबाद में डिस्ट्रिक्ट वटि DC वटि कमिश्नर वटि ऐं वासा वटि का हैदराबाद जे मेयर वटि को टीम न आहे जेका हैदराबाद जो हुनजो नालो ठाहे सघे। बेसिकली मां इनखे सुठी ॻाल्हि आहे जो इन में इंजीनियर शफ़ीउद्दीन लाखे साहब उन बिल खे अपोज़ कयो आहे त हीअ इलीगल ऐं ग़लति ऐं गैर क़ानूनी आहे। असां बिल्कुलु कोर्ट में वेंदासीं, हर हालत में पंहिंजो प्रोटेस्ट कंदासीं। प्रोटेस्ट कयो आहे, प्रोटेस्ट कंदा, पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि प्रेस क्लब में, हींअर असां वरी प्रोटेस्ट कंदासीं, अदालत में वेंदासीं। हीअ पैसे जो ज़ियान आहे, कासमाबाद जे ऐं सिंध जे पैसे फंडनि जो ज़ियान आहे। असां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, वज़ीर आला सिंध खे, चीफ सेक्रेटरी सिंध खे, सभिनि खे अपील था कयूं तव्हां इंक्वायरी कयो। जेकॾहिं असांजी ॻाल्हि ग़लति हुजे त तव्हां भले ठाहियो भले। वो 37-38 करोड़ का शुरू थो अॼु ताईं हले पियो, उहो बि ख़तमु न थियो आहे। 5-6 अरब ताईं उहो पुॼी वियो आहे। हाणे उहो बि हले पियो कमु, हीअ मथां ॿियो नालो पिया ठाहिनि। हाणे असांखे ॿुधाइनि त हो सही आहे या हे सही आहे। हुन ते एतिरा पैसा ध्यानु कया अथनि, ख़र्च कया अथनि, मथां वरी ॿिया अरब रुपया ख़र्च पिया कनि। पोइ छा पहिरीं वारो ग़लति हो या पहिरीं वारो सही हो या हींअर वारो ग़लति आहे या हींअर वारो सही आहे? असां हुननि खां पुछाणूं था करणु चाहियूं आख़िर छो सिंध जो पैसो, कासमा जो पैसो, सिंधी आवाम जो पैसो वञे केॾांहुं पियो? बहानू तव्हां ठिकनि जो था कयो, वञे तव्हांजे घर में ई खीसे में थो। को नालो ठहंदो, इन में 5-6 पॉइंटूं आहिनि जंहिंमें जेको आहे सो सॼो कासमाबाद ॿुधंदो। नसीम नगर पंहिंजो नसीम नगर खां वाधूआ जी जेका ऊचाई आहे उहा तक़रीबन 4-5 फुट मथे आहे ऐं नालो ई 3-4 फुट हेठि ठहंदो। पहिरें नाले जी जेका आहे डेप्थ आहे उहा 11 फुट ही 10 फुटनि ते ठहे थो पियो। त माना पहिरियों नालो सॼो ज़ियान थींदो, उहो पैसे जो ज़ियान अलहदा थियो। हाणे जेको नओं नालो ठहंदो उहो पैसे जो ज़ियान अलहदा थींदो। नसीम नगर मां जेका जंक्शन निकिरे थी डिस्पोज जी उहा ख़तमु थींदी। वरी GMB वारी जेका डिस्पोज जी निकिरे थी पई सेवरेज उहा डैमेज थींदी। अहिड़े तरीक़े सां वेंदे पंहिंजो शीदी ॻोठ ताईं इहे सभु डैमेजिस थींदियूं 6-7 पॉइंटूं। उनखां अलावा जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिंमें गैस आहे, पाणीअ जूं लाइनूं आहिनि, घरनि जे जेको आहे सो सेवरेज जूं लाइनूं आहिनि, सभु डैमेज थींदी, टोटल डैमेज थींदी। कासमाबाद अवामी ताज चीफ ऑर्गेनाइज़र महबूब अबड़ो ऐं ॿियनि ठहंदड़ नए नाले ख़िलाफ़ मेयर हैदराबाद काशिफ खान शोरो खे ख़त लिखण सां गॾु अदालत में बि वञण जो ऐलान कयो आहे। कैमरामैन एजाज़ कुसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।